कांडाल देव दैता के गाल सेवगा सुधारण सब काल त्रिभुवन शंख मानत तोय सह सकत रूप बलियाथ दोय नर ले जिको देवल नाम विपता रोगनी हुए विराम मुख कहो जिका देवल माय कल जुग माहे गंगा कहाय ओ जने धरा मन लाज आण जीनिया ना खट मास जान ओ चाटू खणे नो थाप ओळख्या ना सखी आप। They were highly respected by princes and maharajas. They would remember and relate all the royal tales, epics, legends, religious and national events by heart. They also present these poems in various gatherings now, which are called Rihan or conversation in Indian subcontinent. These gatherings are specifically arranged for the target audience. देवी शक्तिया उन्हीं जो सारा कयो उनजो छंद उगद विधि धन उपज सरस्वती रह जो छाय रेणु शरण राजर मेर कर मुझ माय उगद विधि धन उपज सरस्वती रह जो छाय रेणु शरण राजर मेर कर मुझ माय तो सुने संसार डी है उधार भार टाल भोमरी खुर्द गाम निज धाम अंदर नाम ईसारी प्रथि पवेश शोभ देत श्री नंद नागरेश हरि सदा शाहे जोग माय अंदर नाम ईश्वरी माँ अंदर आप ईश्वरी होवे हलक हाक डंक डाक डेरवा बावन वीर और पीर लार लीध भैरवा भुजा पशार जाज तार तुर्त तार तेसरी सदा शाहे जोग माय। Charan may mean a number of things, so scholars and researchers do not agree on the single associated meaning of the word. According to some researchers, the word refers to nomadic groups of people who wander from one place to another, whereas other thinks that it indicates people with 4 peculiar traits, while others believe it means a group of people who relate epics and tales in a particular style. चारण लफ्जान इन जो मान्या ऋण अल्फाज है माने ख्याल में संस्कृत रो मान्या 4 गुण रण मान्या गुण तो हिन कौम में 4 गुण आहिनि ये 4 ही आहिनि जति मान्या जन्म का वठी 25-30 साल ताईं बंदगी कई अल्लाह साईं जी पाक पोत रहण माने जोबन जी उम्र पूरी कई 25-30 साल ताईं अच्छा यो जति पे जो गुण उन्हीं का पो सती माने जीअरियूं सती चढ़ियूं जेके शक्तियूं थियूं आहिनि जोमा अहिड़ियूं अवां कयूं हज़ारूं सतियूं थियूं आहिनि को पंहिंजे पति ते चढ़ियूं आहिनि के पुटनि ते चढ़ियूं आहिनि के वरी जंगनि जे मैदान में सती ते चढ़ियूं आहिनि के किथे कावड़ में त्रागो धरणो ॾेई सती चढ़ियूं आहिनि इहो टियों गुण सती पे जो चोथों गुण हींअर अवां शखी आहियो मिसाल अवां में मूं गुण ॾिठा त साईं रहीश शखी आहे त मूं लिखी शाइरी कोन कई मूंखे हिते ई आहे हिते ई अव्हांखे मूं पंहिंजे शाइरी करी ॿुधाई। चारण लफ़्ज़ जी जेका माना आहे उहा मुख़्तलिफ़ आहे हिन वक़्त ते जेका मानियूं मिलनि थियूं उन्हनि मां हिकिड़ी माना आहे चारण लफ़्ज़ चवक मां निकितल आहे थरी ॿोली लफ़्ज़ आहे चवक जंहिंजी माना आहे ॻाल्हि पेश करण जो अंदाज़। ॿियो चारण लफ़्ज़ चारण माना चइनि गुणनि वारो। टियों जेका माना आहे उहा इहा चहर माना इंसाफ़ उन ही उहे माण्हू जेके इंसाफ़ चाहींदा हुजनि इंसाफ़ कंदा हुजनि जिन माण्हुनि जे हू कंहिं बि वसफ़ ते हू बयानु कनि इहा उनजी माना आहे। ऐं साॻी रीति हुनजी ॿी जेका मुख़्तलिफ़ जेके दानश्वर आहिनि जिन चारणनि ते तहक़ीक़ूं कयूं आहिनि उन में हिकिड़ी माना इहा बि ॾिनी वई आहे त हू चारण जेका आहे लफ़्ज़ चारण मां निकितल आहे यानी चारण माना का माल वग़ैरह चारण ही चारण पंहिंजे दौर में वॾा भाॻिया बि रहिया आहिनि तमामु घणा ख़ासि तौर ते माल जे हवाले सां। ऐं ॿियो जेको ख़ासि तौर ते हिन वक़्त ते जेका हिकिड़ी राय आम आई आहे जेका उहा राय आहे त चारण जीअं हिंदू वर्ण में जेके 4 वर्ण आहिनि
त चारि इहे वर्ण न पंजूं वर्ण। ईअं हिकिड़ो मशहूरु लोक दूह आहे त चारण चोथों वेद, भाणे जो भोइंग तणो चारण चोथों वेद, माना ही चारण जेके वेदनि जा उचारींदड़ आहिनि। सो ईअं मुख़्तलिफ़ चारण जी जेका मान्या आहे, सो उनजे करे असीं मजमूई तौर ते इन ॻाल्हि ते अचूं था त चारण जेको आहे उहो लफ़्ज़ु आहे जेको लफ़्ज़ु अक़ल, विद्या ऐं पंहिंजी ॻाल्हि जी ख़ूबसूरतीअ में पेश करण जे हवाले सां जेका लफ़्ज़ु बीहे थी, उहा माना चारण जे हवाले सां बहितर बि। What is true about Charan is they are restless souls who would sing songs of their land and people. They would sing these songs before Rajas, Maharajas and Sodhas, who in turn would requite it by offering their heads in appreciation. Tale of Rai Diach of the old and that of a Soda king from Nangapaka who offered their heads is also associated with Charans. ॾाढो राम जी नालो, मुंहिंजो नालो सरदार सिंह, मुंहिंजे पीउ जो नालो हीरो जी, हीरे जी पीउ नालो भूपो जी, भूपे जी पीउ नालो तेजमाल जी, तेजमाल जी पीउ नालो राम जी, जंहिं चारण खे सीस ॾिनो, सिर ॾिनो। चारण रावत ॾांहुं आयो, पोइ रावत ॾांहुं सखावत जी लिहाज़ खां सॼे पासे फिरी शखियुनि खां पोइ चई त आयो राम जी वटि। राम जी खे चई त भई हाणे आउं आयो आहियां, हुन चयो त पहिरीं जेको सो खाइण पीअण जा हुनजी रसोई थिए थी उहो तयारु करियो। चवनि न ॿी ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजो जेकॾहिं शर्त पूरो करें त आउं जेको सो मानी खाईंदुसि, न त कोन्ह खाईंदुसि। तॾहिं हिन चयो त बिल्कुलु शर्त पूरो करण लाइ राजपूत आहियां, बिल्कुलु शर्त पूरो कंदुसि। तॾहिं हिन चयो त आउं तोखां सिर घुरां थो, की आउं सिर ॾियण लाइ तयारु आहियां। पोइ हुन जेको सिर ॾिनो। Charans of Sindh and Hind were interrelated before partition, but now they have distinct identities. There was a time when Charans were passionate about composing and relating poems, but with the passage of time, their special talent for storytelling has considerably reduced, if not altogether ended. अंबावरण रथ पहायो उलट घट से योर सरवर सजल सै भरया पर घर नीर बार अंग बभूद नावण जो जटा मुकुट जन धर डूंगर हरियांसर हुआ घर घर नीला गातर अंगण चौहटन आवजो रमणपुरी रघुनाथ तो अंत सामल देख मास श्रमण रास रंभा राजी कलवांग भंग को रंग धतूर को भोजन अक को मोछन मुंह अड़ायो पैड़न को पिताम्बर पट्टू और धन को बाघंबर लायो देख सखी गौरी को डोलो वेल चढ़े वर विवाह रचावण आयो. Charans are divided into approximately 120 branches in Sindh and Hind. Some are settled in Sindh who are further divided into sub-branches that include Nara, Madha, Apsara, Shorara, Mesma, Mero, Bijal, Ratno, etc. They collectively form a large Charan community. चारण जा जेके रायचंद हरिजन साहब पंहिंजे किताब तारी रेगिस्तान में ऐं ॿियनि बि जेके मुख़्तलिफ़ जिन चारणी अदब ते कमु कयो आहे बरसगीर में या दुनिया जहान जे ॿियनि केतिरनि ई माण्हुनि जिन में मुख़्तलिफ़ राइटर मौजूदु आहिनि उन्हनि चारणनि जी 120 नुखूं जेके चारणनि में ॻणियूं वेंदियूं आहिनि उन जा मुख़्तलिफ़ पाड़ा आहिनि 12 पाड़ा आहिनि ऐं वरी मुख़्तलिफ़ हिकिड़े पाड़े मां पाड़ो ईअं थींदे जेके बुनियादी तौर ते जेके मेन पाड़ा आहिनि उन में 12 पाड़ा आहिनि उनखां पोइ 120 जेके उन जा नुखूं थियनि थियूं. हाणे वरी नुखनि में बि वरी मुख़्तलिफ़ वक़्तु गुज़रण सां वरी ॿियूं नंढा नंढा पाड़ा जीअं वधंदा था वञनि शाखूं वधंदियूं थियूं वञनि ईअं उन्हनि जा हिकिड़ा पाड़ा मौजूदु आहिनि. Muslims and non-Muslim Charans are living in Thar and Baraj areas of Sindh. Muslim Charans have by and large abandoned their family profession, but they are still called Charans. Hindu Charans have now completely abandoned their family profession of storytelling. Hindu Charans are mainly settled in Tharpaka,
where their famous settlements include Kharoro Charan, New Chor, Charan Hor, Mitrio Charan, Ratan Jotar, Bopanji Veri, Gadro Charan, and Gatro Charan. They are settled side by side with Thakurs because they are quite comfortable with them. ठाकुर इन करे हिकिड़ी त शक्ति आहे चारण चारण जेको आहे उहो आहे देवी पुत्र इन हिसाब सां ठाकुर बि कनि था गॾो गॾु ॿिया हिंदू माण्हू बि कनि था के मुस्लमान ॼाणू आहिनि जेके ख़बर आहिनि उहे बि कनि था ऐं नव नेजो हिकिड़ो नालो हूंदो नव नेजो 9 रातियूं छोकिरी शादी थींदी त उहो हिकिड़े बादशाह वटि हूंदी पोइ 9 नेजो चारणनि ख़तमु करायो उन ॾींहं खां पोइ चारणनि जी हाणे उन टाइम बि इज़त हुई उन खां पोइ अॼु ॾींहं ताईं राजपूत जेकॾहिं आहे ठकुर आहे राजपूत आहे छत्री आहे हुनखे ख़बर पए जय माता जो चारण आहे त हू उथी बीहंदो ऐं हुनखे मथे जाइ ॾींदो पाण सां गॾु मथे विहारींदो त भई हीअ शक्ति जो औलाद आहे हिन में जेका गुण आहे इहो ॿिए में कोन्हे हीअ असांजो मुर्शिद आहे हीअ असांजो पीर आहे. Charans consider themselves as Rajput as many of their customs including way of living, life and death rituals are more or less alike. They are very strict about women veil and confine them indoors. Men and women of the community are quite beautiful, handsome and tall in their appearances. They look like Rajputs as some of them wear big and small moustache. They also have local councils called Khardero wherein they settle their disputes. हिननि जी रहणी कहणी कल्चर शादियूं मुरादियूं मरण जीअण लेडीज़ चाहे मर्दनि जी ड्रेसिंग हिननि जी ऐं असां राजपूतनि जी में कोई फ़र्क़ु कान्हे. असीं राजपूत मोस्टली जेको आहे सो वॾी उमिरि जा माण्हू 50 खां मथे पटको ॿधीनि ऐं टेटो पाइनि था. औरतूं असांजूं घर में जेका असांजी ओरिजिनल ड्रेस आहे पोलको ऐं घाघरो उहे इन्हनि जी लेडीज़ खे बि हूंदो असांजी लेडीज़ खे बि हूंदो. तव्हां ॻोठ में इहा सुञाणप कोन था करे सघो त इहा चारणनि जी औरत आहे या राजपूतनि जी का औरत आहे. इन्हनि जी असांजी ड्रेसिंग औरतनि जी हिकु जहिड़ी ई आहे. Rajputs respect Charans and they also believe in their blessing and curse. Rajputs regard Charans as offspring of deities, which is why they respect them. Rajputs worship various deities and as they believe Charans are their offspring, they respect them. As they present their offering to Charan, they touch their feet out of respect. कचवा धाला कमंद हद दग शिशोदा जोय मशरी का दादव मिल तो सुध समवड़ न कोय कीरत वेला कहाड़ा ॾियण वेला ॾोढा परणी जय सारी पर थवी गवरी जय सोढा देसे चावो पा भुअर जरो धणी जय धींग वो अमला वेला पन्ना रंग हो सोढा भूपत सिंह हेमा हियो मोहार तैं भेड़ा सिंह सिरदार केसर ननाणा कालूवाणी महासिंह मणियाधार जय माता जी कंवर साहब जिन में रह वधाए जय माता जी जय माता जी जय माता जी लख वधाए जय माता जी जय माता जी लख वधाए लख वधाए लख वधाए है बाजी बा पधारो जी 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 साहब लख वधाए. देवी माता पार्वती ऐं शिव जो ये औलाद पंहिंजो पाण खे सॾाइनि था जेको असां हिननि जे धर्म हिस्ट्री मां ॿुधो आहे या जीअं पढ़ियो आहे. पोइ जेका बि हिंदू समाज में असीं देवियूं पूॼींदा आहियूं उहे सभई देवियूं इन्हनि जे ई घर में जनमु वठनि थियूं. हिंगलाज माता जो जनमु ई ॾेवल जी खे तस्वर कयो वञे थो. ॾेवल जी जो थान खारोड़ो में आहे. ॻोठ खारोड़ो में जॾहिं ॾेवल जी शादी करे आई त 18 ई वरण जेके हुन जा कसबी हुया उहे राजा गढ़सी हुनखे ॾाइजे में ॾिना हुआ. ॿियो कितारी में जोमा जो थान आहे उहो बि वॾो थान आहे. ॿिया जेके पार्कर में चारण वेठा आहिनि जंहिं कुल मां मिसाल तौरु असांजे ॻोठ में असांजा चारण ॾेथा आहिनि राठौड़ आहिनि उन्हनि जा चारण रोहड़िया आहिनि मैया चारण आहिनि. इन्हनि जे कुल में जंहिंजे कुल में देवियनि जनमु वरितो आहे उहे पंहिंजे कुल जी देवी खे पूॼारीनि ऐं नवरता रखी इहे पंहिंजे औरतुनि ऐं मर्दनि समेत 9 ई ॾींहं उन्हनि देवियनि जी स्थापना कनि अस्तुति कनि भॼन भावी कनि ऐं उन्हनि जे मंदरनि में रही उते शेवा पाठ बि कनि. Charans wear black threads around their necks and as they sing, they cover themselves with a piece of black cloth.
They offer different explanations for such code of conduct. धागो आहे असांजी चारण जी निशानी, गले में कारो सॻो कारी लोई, आद अनाज चारण फ़क़ीर जी निशानी आहे। लोई असांजी असुल खां हुई। कारो सॻो असांखे साईं बादशाह पीर दस्तगीर जिलानी खां मिलियो। जिलानी बादशाह पीर मंज़िल अंदाज़ आहे तहसील ते आयो चारण फ़क़ीर, तॾहिं चारण फ़क़ीर खे बादशाह पीर दस्तगीर चयो बाबा चारण फ़क़ीर तूं अॻे फ़क़ीराणा घुराई, हीअ आऊं तोखे सॻो थो ॾियां, तुंहिंजी दुआ पिट अॻे खां बि वधि ते हलंदी। तॾहिं चारण वरितो ई लोई कि साईं हाणे जी लोई अव्हांखे आऊं थो ॾियां जी अव्हांजे ख़ानदान जी दुआ पिट हलंदी। अॼु खां पाण लोई ऐं सॻे भाउ आहियूं। फ़क़ीराणो लिबास उन ॾींहं खां ई असांजी निशानी आहे वॾे में वॾी चारण जी। Deities born out of charans are placed at various locations in Sindh. These deities are placed in the Tharparkar district, where Deval Devi is placed in Kharori Charan and Chuma Devi is placed in Chachro. There is also one in Nangapaka. Deity places serve as places of worship for many Hindus. भवानी तारो तान वारी जारी जोग माया, मैया ऊंचो रे भवानी तारो तान रे लारे आओ जोग माया। कठरे जाया कठयो बन्या रे देवल मारे माँ। Charans are renowned for their resilience and stubbornness. They are very simple, and because of their simplicity, many people call them Charan Fakirs. चारण जेका उन जो हथियार ई सिर्फ़ु एहतिजाज आहे। हुन वटि यकदमि उनखे शक्ति अची वेंदी, उन दुआ पिट बि आहे, उन वटि त शक्ति बि आहे। जेकॾहिं हुन सां अन्याय थिए थो, हुन सां नाइंसाफ़ी थिए थी हुन चारण खां, त उन जाइ ते हू एहतिजाजनि पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾींदो आहे, पंहिंजो पाण खे ख़तमु ओॾीमहिल भस्म करे छॾींदो। अहिड़ा हज़ारे वाक़िया थिया आहिनि। चारणनि जेका आहे माण्हुनि जूं सहायता कयूं आहिनि। चारणनि माण्हुनि खे अलाए किथे जो किथे दुआनि में पहुची विया, पर गॾोगॾु चारण जी पिट बि झलणु ॾाढी ॾुखी आहे। इन जा अहिड़ा अनेक अव्हांखे वाक़िया ॿुधायां जो हिक में हिकु पिया आहिनि, हिक खां हिकु उन जा पर्चा पिया आहिनि, हिक खां हिकु वाक़िया पिया आहिनि। उन में हीअ चारण पोइ उन जाइ ते शक्ति उन में अची वेंदी आहे, पोइ उहो पंहिंजी जाइ ते बसि पंहिंजो पाण खे ख़तमु करे छॾींदो आहे। पोइ इन करे अॼु जो माण्हू ईअं सम्झे थो त चारण में ज़िद वधीक आहे या चारण एहतिजाजी तौर ते पंहिंजो पाण खे ख़तमु करे थो। बाक़ी चारण कॾहिं बि भाला खणी तलवारूं खणी कंहिंसां तकरार कोन कंदो। हा, छंद चई कविता चई अहिड़ो माण्हू खे मथे उभारींदो जीअं शक्ति उनजी सहायता करे, इहे शइ चारण करे सघे थो। चारण बुनियादी तौर ते हू समाज जो उहो किरदारु हुआ जेके जिन माण्हुनि जिन वटि हिकिड़े गुण में उहो जेका इल्मु बि मौजूदु हो, त ॿिए गुण में हुननि वटि राजपूतनि वांगुरु वेड़ जो जेको सुपे सालारीअ जो या जेके विढ़ण जो बि उन में सघ मौजूदु हुई। हिकिड़े वक़्त ते हू इल्मु अदब जो गहिवार हो, त साॻी वक़्त ते हू बहादुर बि हो, जंगनि जे मैदान में विढ़ियो पिए। उनजे करे चारण राजाउनि महाराजनि जा सलाहकार बि हुया ऐं उन्हनि जा उस्ताद बि हुआ। साॻी रीति चारण आम माण्हूअ ताईं, आम खां आम माण्हू जेको राज भाग जो आम खां आम माण्हू आहे, उनजो बि हू चारण बांह बेली रहियो आहे, साथी रहियो आहे। हुन आम माण्हू जॾहिं पंहिंजी ॻाल्हि पंहिंजे राजा खां, पंहिंजे महाराजा खां, पंहिंजे रईस खां, पंहिंजे वॾे ताईं ॻाल्हि पहुचाइणी आहे, त हुन वञी वरी चारण खे चयो साईं मुंहिंजी हीउ मसइलो आहे। ऐं चारण आम माण्हूअ जी रखवाली बि कई आहे। हुन आम
जेकॾहिं कंहिं बि जाइ ते राजा महाराजा हुनजी जेकॾहिं ॻाल्हि नथो मञे, जेकॾहिं हुन आम माण्हू जी रखवाली नथो करे, इंसाफ़ नथो करे, उनजी तक़ाज़ा ते पूरो नथो लहे, त उन चारण उनखे निंदियो आहे, टोकियो आहे। Charans speak in Dhatki but present their poems in a language that is a mixture of Hindi, Gujarati, Sindhi and Dhatki. It is believed that they received their training in Pingal and Dingle languages at a university in Bhoj. Pingal and Dingle were Charans and their languages are named after them. Bards have introduced several poetry genres in these languages that include songs, couplets and elegies. Before composing poetry, they get their formal training and correction from experts. अर्ज़ ॾिसो न, जीअं त शक्ति असांजी देवी ही देवल जी थी आहे, खारोड़ो चारण में मशहूरु था, वॾो मेलो लॻे थो, सॼी दुनिया अचे थी, जीअं हिंगलाज सां वाबस्ता आहे, इहो तारीख़ी आहे। ऐं कवत ॿुधायां थो ऐं अवां ॿुधो। शक्तियां समरां सारियां जुक्ति सां जपां जोग, नाम समरां नवलाखरो महादुख मेटो रोग। संबत 1454 चेत्र मां हिंगलाज नाईअ हेत सां ॾिठ भूपत दान। हाथ चूड़ हेमर देवी ॾिनो वरदान, खारोड़ पधारो खांडाली हूं थापा अवचड़ थान। संबत 1535 12 बुधवार श्रावण पक्ष शकल मां आई लियो अवतार। शक्ति जिनमी सिंधियाइत घर माड़वे लियो अवतार। ओजणो आण ते जेसण आया जान। आई मेटी अफूंटी देवल जे देवान, अंजल पानी नहीं आरोग तो टूटे जातो प्राण। गांठ मेटी गड़सीरी देवल जे देवान, पहलो परवाड़ो पायो आई जे जेसाण। गड़सीरी ना गडवाना 18 वरण आण, डाए जो दीनो देवल ना जादवगढ़ जेसाण। They are famous in Sindh for their penchant for music and storytelling. Samang was a famous charan during Sumra dynasty rule, whose songs in praise of Todo Sumro are part of history. Besides, Shah Latif, the famous Sindhi poet, praises charan in his poetry, wherein Sursurat is exemplary for Bijal, the charan whose songs so enthralled Rai Diaj that he offered his head in return. बठ सिर थी सरहो मकी गाय बगाए। बठ सिर थी सरहो मकी गाय बगाए। जाज कतो मथा मुल्क मिड़ोई घोड़ियां। राज दिया चुमिया, दिनो राज दिया चुमिया। साहिबता सदको दिनो राज दिया चुमिया। साहिबता सदको सोर सहार सिंगार करे गढ़ गिरना नाल गिर मारना लसी है। शायर तो चाहे सोरठ माले उतरी झांझर रे झणकार। बगी पगारी पायलनी ओ झुंजे गढ़ गिरना। सिंगी तंज तवार यार मन मोरो मन रे
घुरत घुरे दिया चारण घुरत घुरे दिया चारण ओ बाबा मुझी मंगसारे ओ बाबा मुझी मंगसार मन मोयो मंगती चली संत सवार. Charans are instrumental in arranging marriages for Rajputs, and because of their respected status, no Rajput can refuse their proposals. They do not intermarry like Rajputs, and their marriages are based on give and take. Their customs are similar to those of Rajputs. Charans are known for domesticating animals, but they are more famous for composing and presenting songs for which they demand something in return. Although this tradition is wearing out, Rajputs take care of their financial matters each year. यो चारणनि जो कमु हो उन टाइम जी हक़ीक़त खे बयानु करण या तारीख़ूं रखणु ॿुधाइणु लिखणु पोइ उनजो कमाई केरु करे त राजपूतनि फिक्स कयो हो त असां पंहिंजी कमाई मां 10हों हिसो जेको सो चारणनि खे ॾींदासीं. उहो अॼु ॾींहुं ताईं असां वठंदा आहियूं जेको असांजो पंहिंजो विरहायल आहिनि राजपूतनि सां जेको ज़ातियूं मुख़्तलिफ़ आहिनि त उन्हनि मां 10हों हिसो अॼु बि असांजो उन ते फिक्स थियल आहे. या शादी मुरादी आहे या को मंगणो आहे त उन में हू वीरमुठ बि भराईंदा आहिनि त हू जेको पैसनि जो थाल भरे रखंदा आहिनि पोइ हुन में हू जेतिरो हथ हिकिड़े सां अचे थो उहो वठी सघनि था. पोइ लाख पैसा करोड़ पैसा ऐं दान जो ताइन को आहे कोन. Charans are not only respected by Rajputs, but they are also held in high esteem by Muslim chieftains and Nawabs. Charans do not only sing praises to chieftains and Nawabs, but they also tell the truth to their faces. Some Charans remind others of their responsibility and commitment to truth. They are called Moti Sarai, but they are no longer living in Sindh. असल चारण जी या सुञाणप आहे सच भगता स्वामी भगत पटुवलो भी होए शिव शक्ति उपासक सोई सचा चारण सोए. मतलब चारण सच चवण वारो सच भगता स्वामी भगत अल्लाह जो भगत अल्लाह जो नालो वठण वारो भगवान जो नालो वठण वारो शक्ति जो नालो वठण वारो राजा हुजे या रंक हुजे किडी भी पंहिंजी लालच हुजे का बि लालच न रखंदो सच ते मुंह ते सच चवण वारो राजबाग में सच चवण वारो इहो चारण जूं ख़ासियतूं आहिनि. Charan language is almost extinct in Sindh now, as it is no longer ruled by Rajas and Maharajas who would acquire fame for their generosity, who would put their heads at stake but would never allow Charans to return empty-handed. An in-depth study is required on Charans' origins, customs, insight and storytelling. Sindh needs Charans, as was the case in the past. Charans who reminded people of their responsibilities during war and peace, by pinpointing their responsibilities during war and peace by pinpointing their qualities and foible. पटण तां पढ़ो फिरो पई मई ते मार जुबी जिब झलियो रतो हीरो लाल करो सभई भलायूं भाल बीजल अची बीड़ो झलियो.